आज रहे तो तिजारत के वक्त दे तो पर जेकरे को वक्त न थो दे तो वो तव्हां रात जो सुम्हण वेल हिसाब किताब कंदा कयो रात सॼे ॾींहं में 12 कलाक मां किथे गुज़ारिया अल्लाह जे राह में अल्लाह के राज़ी करण जे लाइ मां केतिरो वक़्तु जेको आहे सो ॾिनुमि इन जो हिसाब किताब ज़रूरु कंदा कयो ऐं इहो मुहासिबो जॾहिं कंदव तव्हांजे दिलि में जज़्बो पैदा थींदो तव्हां अल्लाह जे राह में वक़्तु ॾींदव इंशा अल्लाह कामयाबी तव्हांजो मुक़दर थींदी दुनिया ऐं आख़िरत में अल्लाह जी फलाह तव्हांजो मुक़दर थींदी ऐं तव्हांजी हीअ ज़िंदगी बि जेको आहे सो ख़ुशहाल थींदी ऐं आख़िरत जे अंदरि बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़ारिश सां गॾु जन्नतुल फिरदौस तव्हांखे नसीब थींदो अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मदई जी मां असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त मदई जी वेझो ॻोठ जिंदोदेरो में मदरसा तालीमुल क़ुरान जिंदोदेरो जे साबकीन तलबा अहबाब जे मान में ईद मिलन पार्टी थी गुज़री। इन तक़रीब जी मेज़बानी मोहतरम मदरसा उस्ताद बरकतुल्लाह भुट्टो ऐं मुआवनत जा मदरसे मां फारिग मौलाना खलील अहमद जूने जो फ़राए सर अंजाम ॾिना। इन तक़रीब में मदरसे जे साबकीन तलबा ऐं अहबाब वॾे तइदाद में शिरकत कई। तक़रीब के जमात इस्लामी के मरकज़ी अगवान एडवोकेट असदुल्ला भुट्टो जमात इस्लामी सिंध के जॉइंट सेक्रेटरी मौलाना हिज़बुल्ला जखरो अब्दुल कादिर अबड़ो एडवोकेट साबकीन तलबा में कमांडो पंवर हाफ़िज़ सरफराज भुट्टो अब्दुल गफ़ार जखरो ऐं ॿियनि ख़िताब कयो जॾहिं त मुदरिस मदरसा हाज़ा उस्ताद मौलाना कुतुबुद्दीन भुट्टो पिणु तक़रीब के ख़िताब कयो। आख़िर में आयल महिमाननि के शानदार लंच पिणु पेश कई वई। ये प्रोग्राम हिन मदरसे जे साबिक़ीन तलबा जे हवाले सां हुयो। असां सम्झूं था पिया त हीउ जेको दीनी इदारो आहे हीउ इल्म इरफ़ान जो मरकज़ आहे ऐं मदरसा तालीमुल क़ुरान जिंदोदेरे जूं वॾियूं ख़िदमात आहिनि। मरहूम उस्ताद मीर मोहम्मद भुट्टो साहब जन हिन मदरसे लाइ तमामु वॾियूं ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं आहिनि। उन्हनि हिते नौजवान तैयार किया शागिर्द तैयार किया दीन जा सिपाही तैयार किया इकामत दीन जे लाइ जदोजहद कई अल्लाह जे दीन खे क़ाइमु करण जे लाइ हुननि वॾो वक़्तु हिन मदरसे खे जेको आहे सो ॾिनो। ऐं अॼु मां हितां जे शागिर्दनि खे इहा दरख़्वास्त थो कयां त जेतिरा बि शागिर्द हिन मदरसे में पढ़ी विया आहिनि उहे हिन इदारे सां गॾु रहनि ऐं हिन इदारे सां पंहिंजो ताउन बि जारी रखनि ऐं हिन इदारे जूं जेके ख़िदमात आहिनि उन्हनि ख़िदमात खे उहे शागिर्द आम बि कनि। मौलाना मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह खे हिन जो मोहतमम मुक़ररु कयईं ऐं पोइ मौलाना मीर मोहम्मद साहिबु सॼी ज़िंदगी हिन मदरसे लाइ वक़्फ़ु करे छॾी। हुनजे कम में ॿ टे शयूं निमाया हूंदियूं। हिकु त लिलायत हुनजे अंदरि तमामु घणी हुई पंहिंजी ज़ात या पंहिंजे दुनिया जो को हुनजो मतिलबु कोन हुयो। फ़िक्र फ़क़ीरी जेका आहे हुनजो तरीक़ेकार हुयो। हिते पाण जेको आहे ॿारनि जे लाइ कंहिंखां घुरंदो कोन हुयो बसि कोशिशि कंदो हुयो त ॿारनि जे लाइ कुझु न कुझु थियणु खपे। हता की ॿारनि खे गोश्त खाराइण लाइ हिते सेड़ पालिया आहिनि त जीअं ॿारनि खे गोश्त मिली सघे। सादगी जो इंतिहा हूंदी कपिड़नि जी सादगी ॻाल्हाइण जी सादगी खाधे पीते जी सादगी ऐं इन खां गॾोगॾु टियों ॻाल्हि जेका हिन जी उहा हीअ त इस्लाम जो आफ़ाक़ी ऐं इनक़राबी पैगाम जेको आहे उहो शागिर्दनि जे दिलि में रासिख़ थिए। इस्लाम जेको आहे उहो चंद इबादात या चंद जेको आहे अक़ाइद जो नालो न आहे बल्कि इस्लाम जेको आहे हिकिड़ो पूरो दुनिया जे अंदरि इनक़लाब इस्लामी जो नालो आहे ऐं उन इनक़लाब जे लाइ जदोजहद करणु उन लाइ फ़िक्र करणु उन लाइ माण्हू तयारु करणु इहो हिन मदरसे जे अंदरि मौलाना मीर मोहम्मद भुट्टे रहमतुल्लाह अलैह मौलाना जानमन साहब जे रहनुमाई में कमु शुरू कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु मदरसो जेको आहे उहो इशात दीन जो इकामत दीन जो मरकज़ आहे। रहीम हे प्रोग्राम जिंदे जे मदरसे में अॼु मुनक़द थियो ऐं हिन प्रोग्राम जे मुनक़द करण वारा माण्हू साबिक़ मदरसे जा तालिब जेके हिन मदरसे में पढ़ी विया आहिनि ऐं मौजूदु मदरसे जा तालिब उहे ऐं बाक़ी जमायत इस्लामीअ सां या आम ॻोठनि जा माण्हू जेके आहिनि उहे हिन में शरीक रहिया ऐं प्रोग्राम जेको आहे सो सुबुह जो तक़रीबन 10:30 11 खां शुरू थियो ऐं हाणे 2:30 बजे ताईं इहो प्रोग्राम हलियो आहे ऐं हाज़िरी तमामु सुठी वरी नसीहत जूं ॻाल्हियूं हुयूं ऐं दीन जे कम करण जो जज़्बो जेको आहे माण्हुनि में पैदा थियो आहे ऐं इंशाअल्लाह हिन धरतीअ ते शादी न करे बणिबो तंहिं करे तव्हां असां सभिनी अलाह ताला हाणे ग़लबे जे लाइ तौफ़ीक़ ॾींदो। शादी न करे ऐं उहो ग्लोबालियत अख़्तियार करे
उन जो अलावा वाक़ियात थींदो आहे हिकिड़े ऐं ॿिया जेके असांजा अक़ीदा आहिनि उन्हनि जे वज़ार सां असांजी रहनुमाई कई आहे उते